अस्सलामुअलैकुम दोस्तों सिंध जी पुराणी सरज़मीन जिते दरिया जा वहिकरा माण्हुनि जे दिलनि खे सरज़ब्द कंदा आहिनि ऐं जिते सूफ़ी दरवेशनि जी दानाई माण्हुनि खे राह ॾेखारींदी हुई। उते हिकु अजीब शख़्स रहंदो हो जंहिंजो नालो हो वतायो फ़क़ीर। हू को वॾो आलिम या बादशाह न हो, पर संदसि सादगी मज़ा ऐं दानाई सबबु माण्हू हुनखे वॾी इज़त ॾींदा हुआ। वतायो फ़क़ीर जी ज़िंदगी आम इंसान वांगुरु हुई, पर संदसि ॻाल्हियुनि में अहिड़ो सबक़ु लिकल हूंदो हो जो माण्हू खिलंदे खिलंदे बि वॾी हक़ीक़त सम्झी वेंदा हुआ। दोस्तो, चयो वञे थो त वतायो फ़क़ीर हिकु नंढड़े ॻोठ में पैदा थियो, जिते ज़िंदगी सादी हुई। संदसि घर बि तमामु मामूली हो। मिटी जो ठहियलु नंढड़ो घर, आगाटे दरवाज़ो ऐं ॿाहिरां हिकु पुराणो वणु जंहिंजे हेठां वतायो घणो करे वेहंदो हो। संदसि लिबास बि सादो हूंदो हो। हिकु पुराणो कपिड़ो मथे ते टोपी ऐं हथ में लठ हूंदी हुअसि। वतायो फ़क़ीर जी सादगी ॾिसी कुझु माण्हू खेसि आम माण्हू सम्झंदा हुआ, पर जेके माण्हू हिन सां वेहंदा हुआ उहे जल्द सम्झी वेंदा हुआ त हिन शख़्स वटि अजीब अक़ल ऐं दानाई आहे। हू वॾनि सवालनि जा जवाब सादे ऐं मज़ा अंदाज़ में ॾींदो हो। जल्दी ॻोठ में वतायो फ़क़ीर जे ॻाल्हियुनि जो चर्चो थियणु लॻो। माण्हू परे परे खां ईंदा हुआ त हुनजी दानाई ॿुधनि। के माण्हू सवाल पुछंदा हुआ, के सिर्फ़ु संदसि मज़ा ॿुधण लाइ ईंदा हुआ। हिकु ॾींहुं हिकु अमीर माण्हू वतायो फ़क़ीर वटि आयो। हुनखे वॾा वॾा कपिड़ा पातल हुआ ऐं पाण ते वॾो फ़ख़्रु कंदो हो। हुन वतायो फ़क़ीर खां पुछियो, ए फ़क़ीर, ॿुधाए त दुनिया में सभ खां वॾो माण्हू केरु आहे? वतायो फ़क़ीर थोरी देरि सोचियो, पोइ खिलंदे चयसि, जेको माण्हू पाण खे नंढो सम्झे उहो सभ खां वॾो आहे। अमीर माण्हू हैरान थी वियो। हुनखे उमेद न हुई त हिकु सादो फ़क़ीर अहिड़ो जवाबु ॾींदो। वतायो फ़क़ीर जी शोहरत आहिस्ते आहिस्ते पूरे इलाइक़े में पखिड़िजी वई। हिकु ॾींहुं उहा ॻाल्हि बादशाह ताईं पहुती। बादशाह खे तजसुस थियो त हीउ कहिड़ो माण्हू आहे जंहिंजे ॻाल्हियुनि में एतिरी दानाई आहे। बादशाह पंहिंजा सिपाही मोकिलिया त वतायो फ़क़ीर खे दरबार में आंदो वञे। जॾहिं वतायो फ़क़ीर दरबार में आयो त हिकु बिल्कुलु सादगी सां बीठो रहियो। ए फ़क़ीर, ॿुधायो त अक़ल वॾो या दौलत? वतायो फ़क़ीर मुर्की चयो, हज़ूर, जेकॾहिं दौलत अक़ल खां वॾी हुजे हा त सभु अमीर माण्हू अक़लमंद हुजनि हा। दरबार में वेठल माण्हू खिलण लॻा, पर बादशाह खे बि इहो जवाबु पसंदि आयो। वतायो फ़क़ीर खे इज़त सां वापसि मोकिलियो वियो। हिकु भेरे वतायो फ़क़ीर वटि हिकु ॿकरी हुई। उहा ॿकरी हुनखे तमामु प्यारी हुई। हिकु ॾींहुं ॻोठ जे वेझो हिकु बघड़ अची वियो। बघड़ ॿकरी खे ॾिसी लालची थी वियो। बघड़ वतायो फ़क़ीर खे चयो, ए फ़क़ीर, हीअ ॿकरी मूंखे ॾे, छो त मां बुखियो आहियां। वतायो फ़क़ीर खिलंदे जवाबु ॾिनो, तूं बुखियो आहीं, पर मुंहिंजी ॿकरी बि जीअरी रहणु चाहे थी। ॿुधाए, इंसाफ़ कहिड़ो आहे? बघड़ थोरी देरि चुप रहियो। पोइ वतायो फ़क़ीर वरी चयो, जेकॾहिं ताक़त ई इंसाफ़ आहे त पोइ दुनिया में कमज़ोर माण्हू कीअं जींदा? बघड़ वटि को जवाबु न हो। आख़िरकार हू ख़ाली हथ वापसि हलियो वियो। वतायो फ़क़ीर जे ॻाल्हियुनि में मज़ा बि हूंदो हो। हिकु ॾींहुं ॻोठ जा कुझु माण्हू वटि आया। उन्हनि पुछियो, फ़क़ीर साईं, दुनिया में सभ खां ॾुखियो कमु कहिड़ो आहे? वतायो फ़क़ीर जवाबु ॾिनो, पंहिंजी ग़लती क़बूलु करणु। माण्हुनि खिलंदे चयो, उहो त सवलो आहे। वतायो फ़क़ीर चयो त पोइ अॼु खां हर माण्हू पंहिंजी ग़लती मञणु शुरू करे। सभु माण्हू ख़ामोश थी विया, छो त इहो कमु वाक़ई ॾुखियो हो। हिकु ॾींहुं हिकु मुसाफ़िर ॻोठ मां गुज़री रहियो हो। हू थकल हो ऐं परेशान बि लॻो। वतायो फ़क़ीर खेसि पंहिंजे वण हेठां विहारियो। मुसाफ़िर चयो, मां दुनिया घुमी रहियो आहियां, पर मूंखे सकून नथो मिले। तूं सकून ॿाहिरि थो ॻोल्हीं, जॾहिं त हू अंदरि हूंदो आहे।
मुसाफ़िर हैरान थी वियो न चयो, इहो वरी कीअं? हुतां जो फ़क़ीर चयुसि, जेकॾहिं दिलि मुतमइन हुजे त ग़रीब बि ख़ुशि हूंदो आहे, पर जेकॾहिं दिलि बेक़रार हुजे त बादशाह बि बेचैन रहंदो आहे। वक़्तु गुज़रंदो वियो, पर वतायो फ़क़ीर जी शोहरत वधंदी रही। माण्हू हुनखे सिर्फ़ु फ़क़ीर न पर दाना इंसान सम्झणु लॻा। संदसि हर ॻाल्हि में को न को सबक़ु हूंदो हो। हू कॾहिं बि पाण खे वॾो न सम्झंदो हो। जॾहिं माण्हू संदसि तारीफ़ कंदा हुआ त हू खिलंदे चवंदो हो, मां त रुॻो सादी ॻाल्हि थो कयां, सम्झण वारा पाण सम्झी वेंदा आहिनि। हिकु ॾींहुं ॻोठ जा माण्हू वतायो फ़क़ीर वटि गॾु थिया। उन्हनि पुछियो त फ़क़ीर साईं, असांखे ज़िंदगी जो सभ खां वॾो सबक़ु ॿुधायो। वतायो फ़क़ीर थोरी देरि ख़ामोश रहियो, पोइ आहिस्ते आहिस्ते चयईं, ज़िंदगी तमामु नंढी आहे। जेकॾहिं तव्हां उन में नफ़रत वधाईंदो त दिलि ॻरी थी वेंदी, पर जेकॾहिं मुहबत वधाईंदो त ज़िंदगी ख़ूबसूरत थी वेंदी। इहे लफ़्ज़ ॿुधी सभु माण्हू सोच में पइजी विया। वतायो फ़क़ीर जी ज़िंदगी सादी हुई, पर संदसि दानाई वॾनि किताबनि खां बि वधीक क़ीमती हुई। हुन माण्हुनि खे सेखारियो त अक़ल सिर्फ़ु किताबनि में न हूंदो आहे, पर सादी ज़िंदगी ऐं साफ़ दिलि में बि हूंदो आहे। सिंध जे ॻोठनि में अॼु बि माण्हू वतायो फ़क़ीर जूं ॻाल्हियूं ॿुधंदा आहिनि। जॾहिं बि को माण्हू गरूर करे या कंहिंखे नंढो सम्झे त माण्हू चवंदा आहिनि, वतायो फ़क़ीर चयो हो त वॾाई इंसान खे नंढो करे छॾींदी आहे। ऐं अहिड़ी तरह वतायो फ़क़ीर जी दानाई ऐं मज़ा भरियूं कहाणियूं अॼु बि माण्हुनि जे दिलनि में ज़िंदा आहिनि। दोस्तो, हीअ हुई असांजी अॼु जी कहाणी। उमेदु कयां थो त कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं कहाणी पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसीं रखो पंहिंजो ख़्यालु। ऐं दोस्तो, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारंदा। अल्लाह हाफ़िज़।